मुझे सोहणे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में अर्ज कयो वयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मुझा आका हिकड़ा मानू त अल्लाह जे जिक्र जे मजलिस में आया, अल्लाह जे जिक्र जे महफिल में आया, इन जेला त अल्लाह जो जिक्र कयो, अल्लाह जो कुर्ब हासिल कयो, तो मिठड़े महबूब जे दरबार में पहुता, महबूब जो दीदार कयो, पंहिंजो ईमान ताज़ो कयो, महबूब सां प्यार जे नियत सां या। लेकिन या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ा अहिड़ा बि हुया जिनखे ज़िक्र जो ख्याल बि कोन हुयो, न वरी के महफिल जे आदाबन जी ख़बर हुई, न वरी को इहो इरादो हुयो तो वञी ज़िक्र वारन सां गॾु था वेहूं। इहे वाट वींदे वया पे ॾिठूं त मेड़ा को माण्हुनि जो आ, चयूं त भला गॾु वेही था रहूं, घड़ी खन टाइम पास थी वेंदो। जेके ज़िक्र जे नियत सां आया उन्हनि खे त गंज मिलंदो, जेके हुज़ूर जे दुरूद ला आया उन्हनि खे त गंज मिलंदो। पर मुंहिंजा आका जेके इरादो भी न करे आया, इरादे सां भी न वेठा, इहे वींदे वींदे चयूं घड़ी खन इहे डाड़ो कंदा ॿुधंदा हलूं, उन्हनि खे भी कुछ मिलंदो। मुझे मदीने जे मीर फरमायो, ला यशका जलीसुल, ज़िक्र वारी महफिल में जेको भी वेहंदो मुझो अल्लाह उनखे कदे भी खाली कोन छॾींदो। अल्लज़ी ख़लक़ल इंसान व अल्लमहुल बयान, वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल इंसी वल जान व अला आलिही व अस्हाबिही ज़विल खैरि वल इहसान। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता, बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून, फ़रिहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फ़द्लिहि वयस्तबशिरून बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम मिन खल्फ़िहिम अल्ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। लबड़ा खोलियो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। खुदा खां पुछी ॾिसो, खुदा खां पुछी ॾिसो त छा मुहब्बत आ हुसैन जी। वरी मुहब्बत खां पुछी ॾिसो त छा फितरत आ सुण हुसैन जी। आसमानी मलाइकन खां पुछी ॾिसो छा इज्जत आ सुणे हुसैन जी। वरी गुलाब जे गुलन खां पुछी ॾिसो त छा खुशबू आ सुणे हुसैन जी। मैदाने करबला खां पुछी ॾिसो त छा निमाज़ आ मुझे हुसैन जी। जे यकीन न थई त वञी यज़ीदन खां पुछी ॾिसो त छा ताक़त आ सुणे हुसैन जी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, सादात किराम, उलमाए किराम, खुलफाए किराम, हुफ़ाज़ अज़्ज़ाम, इलाके जा मुअज़्ज़िज़ीन ऐं ओरे परे खां मुझे करीम मुस्तफ़ा जा उम्मतियो, मुझे हुजूर जा आशिको, अल्लाह जी ज़ात बाबरकात जा अणगणिया एहसान जे मुझे सुहिणे करीम रब अॼु तव्हां सां गुनाहगारनि खे पंहिंजे ज़िक्र जे लाइ चूंडियो आहे। दरगाह सैयद मोहम्मद रमज़ान शाह रहमतुल्लाह अलैहि जे भर में ज़मीन जे पट ते वेहण वारा मुंहिंजा मुस्लमान भा, अज जेके न तूं इन जिंदगी जा साह खणी थो पियो, इन्हनि जो कदर पुछणो थई त थोड़ो हेॾे निहार जेके न मिटड़ीअ जे हेठां सुता पिया आहिनि, इन्हनि खां पुछ त हिन जिंदगीअ जो कदर केतिरो आहे। अल्लाह जो हिकिड़ो नेक सालिह बानड़ो एक मुकाम खां गुज़री रहियो हो त हिक कब्र जे अंदर क़ुरान करीम जी तिलावत हली रही हुई। छो तो मुझे सुहिणे मदीने जे मीर फरमायो, जैसा प्यार कंदे कब्र में भी उन सां गॾु हूंदे, मर्जी तुंहिंजी आहे जैसा प्यार करी। क़ुरान करीम जी तिलावत, कब्र मां आवाज जो अचण,
अल्लाह जे छो त हलो अगती हला बस ठीक है। अल्लाह जो सालिह बानो उन कब्र जे मथा बीही रहियो, अखिड़न मां लुड़क लड़न था पिया, कब्र मां कुरान अचे थो पियो आवाज, ए अल्लाह जो सालिह बानो कंदड़ो हेठा, अखिन मां लुड़क जारी जारी। आखिर इंसान मंजिल जे तरफ रवानो थियणो आ, ॾिठई त हाणे सिज तमाम करीब थी वयो आ, मुंहिंजी मंजिल दूर आ। नेसाहो भरे चई सुभान अल्लाह। छा चई? हिकिड़ो दफ़ो ईअं चई ऐं रोंदो हलियो वियो। सॼी वाट उन जे दिल में ख़्याल हा, केॾो न खुश नसीब आ जेको अॼु कब्र में बि अल्लाह जे पाक क़ुरान करीम जी तिलावत करे रहियो हा। उन जे अज़मत खे, उन जे शान खे, उन जे मर्तबे खे दिल में रखंदो रखंदो वञे थो पियो अल्लाह जो बानो। नेठि किथे पाण वञी तवक़ुफ़ फरमायूं, रात रही पिया, अख सां लॻी ॾिठो त वरी वापस उन मज़ार ते पहुतो हां, पर अज मज़ार बंद काने, मज़ार खुली पई आ। यार कुरान पढ़े थो पियो, दीदार थिए थो पियो। ख्वाब जे दौरान उन अल्लाह जे नेक सालिह बानड़े साॻियो ई ॾींहं वारो मंज़र, पर ॾींहं निगाह मिटड़ीअ ते हुई, अज निगाह मिटड़ीअ खां हेठि टपी वई। जंहिं वक़्त में ॾिसे थो त हाणे सुभान अल्लाह थो चवां, त उन सुभान अल्लाह चई जेॾी महिल हलां थो, ॾींहं वारो मंज़र थो ॾिसे, हलां थो त कब्र वारो थो चवे, ओ वञण वारा मूंसां सौदो कंदे। कब्र वारो थो चवे, ओ वञण वारा मूंसां सौदो कंदे। पाण फरमाइनि था त चयो मांस त आऊं तोसां कहिड़ो सौदो करे सघां थो, जंहिंखे रब कब्र में क़ुरान जी तिलावत नसीब कई आहे। मां गुनाहगार आहियां, मूंसां तुंहिंजो सौदो कहिड़ो? चवे थो बसि हिकिड़ो सौदो कर, जॾहिं खां मूं दुनिया छॾी आहे तॾहिं खां वठी इन कब्र में क़ुरान पढ़ंदो हां। छो त ज़िंदगीअ जो मामूल हुयो, जेसिताईं राति ॾींहं क़ुरान करीम खे सुम्हण खां पहिरीं न पढ़ंदो हुयुसि, उथण सां पहिरीं क़ुरान न पढ़ंदो हुयुसि, दिल खे सुकून न मिलंदो हुयो। अल्लाह जे महबूब सच फरमायो त दुनिया में जेको जंहिंसां प्यार कंदो, कब्र में बि उहो उन सां गॾु हूंदो। हाणे क़ुरान करीम मूंसां गॾु आहे, तिलावत मां करे रहियो हां, पर ओ वञण वारा इहो जेको न तो हिकिड़ो दफ़ो सुभान अल्लाह चयो आहे, इन जो सवाब मूंखे ॾे। सॼी ज़िंदगी जेको कब्र में क़ुरान पढ़ियो अथमि, उन जो सवाब तूं खण, सौदो मूंसां कर। पाण फरमाइनि था, हैरत में चयुमि त क़ुरान करीम जे हरफ हरफ जूं अलाए केतिरियूं नेकियूं, एॾी तिलावत मूंखे थो ॾी, हिकिड़ो सुभान अल्लाह मूंखां थो वठी निहारे चवे थो, यार जेकॾहिं पुछी थो त ॿुध, मां जेको ही सौदो हींअर कयो आहे, इहो सभु कुझु ॾिसी पोइ करे रहियो हां। तूं जेको सौदो करे रहियो आहीं, इहो अणॾिठो सौदो। मुंहिंजा जानी जागो था, अणॾिठो सौदो ऐं ॾिसी वाइसी सौदो करण में वॾो फ़र्क़ु आहे। अणॾिठो सौदो अल्लाह जे मथां तवक्कल रखी कबो आहे, ऐं ॾिसी वाइसी सौदो तॾहिं कबो आहे जॾहिं पंहिंजो नफ़ो ऐं नुक़सान सम्झ में ईंदो आहे। ओ पंहिंजा घरड़ा छॾे, पंहिंजा कम कारियूं छॾे, दूर दराज इलाइक़नि खां पेट्रोल महांगा ख़र्च करे मुंहिंजे अल्लाह जे ज़िक्र जे महफ़िल में अचण वारा, हुज़ूर जे दुरूद जे महफ़िल में अचण वारा, मुझे करीम मुस्तफ़ा जे आल, मुझे हुजूर जे असहाब जी अज़मत ॿुधण जे लाइ अचण वारा, औलिया अल्लाह सां निस्बत रखण वारा, तोखे लख लख मुबारकूं जो मुझे रब तोखे अहिड़ो अणॾिठो सौदो नसीब कयो आ। जेकॾहिं इन ते मुड़स माण्हू थी बीठे त न हिते ॾुखियो थींदे न हुते ॾुखियो थींदे। अञा अॻियो जुमिलो अर्ज़ कयां, अञा अॻियो जुमिलो तोखे ॿुधायां, तूं सोचींदो हूंदे त यार मां त हेॾो गुनाहगार आहियां,
तू सोची दो होंदे मुझा त ही बुरा कम हन तू सोची दो होंदे त मुझो त ही किरदार आ सब सचो आ लेकिन हिन वक्त इहो न सोच हिन वक्त इहो सोच इहे सभई कमजोरियों मुंह में आहिन इहे सभई कमजोरियों मुंह में आहिन उन जे बावजूद मुझे करीम रब जो न मुके घरों कढ़ी पांजे जिक्र जे महफिल में विहारियो आ यकीनन कहजी दुआ तो मुझे हक में रब कबूल कई आ जंहिंजे करे अज अल्लाह मुके जिक्र जी महफिल नसीब कई आ छो त मुझे सुने मदीने जे मीर सब चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हुजूर जे दरबार में अर्ज कयो वयो ये उहा महफिल ये जिक्र जी उहा महफिल अञा टियों जुमलो चवा अञा टियों जुमलो चवा ओ मुसलमान मोबजा भा तोखे मुबारका हेड़े दौर जे अंदर तू पाण ही ना आयो आ इन्नल्लाह अला कुल्लि शैइन कदीर अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो बेशक अल्लाह कादिर मुतल्लिका अल्लाह जे हुक्म खां सवा कख भी नथो चुरे जो अल्लाह जे हुक्म खां सवा कख भी अल्लाह जे हुक्म खां सवा कख भी नथो चुरे पोइ तो जेतिरो 6 फुटन जो इंसान घर खां वठी हेसी पाण ही आयो आ चो पाण ही कोन आयो आ यार घुरायो आ जहे घुरायो आ इंशा अल्लाह ताला मुझे मदीने जे मीर जा गुलामो मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जदे फर्श ते वेठा हो फर्श ते अल्लाह जे फर्श ते वेठा हो मुझा दोस्त अजीज नाले सा मंसूब हर जमीन जो पांजो पांजो नालो आ लेकिन वलिल्लाहि मीरासु समावात वल अर्द ए जमीन आसमान जो मिल्कियतूं सब अल्लाह जो हन ए तुजो मुझो नालो घड़ी खन जो आ मुझा दोस्त अजीज मुझे सुन करीम रब जे मिठड़े महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जदे अल्लाह जा बाना जमीन ते गड थी करे जिक्र जे महफिल में वेही करे एकड़ा अल्लाह के याद कंदा हन बिया अल्लाह जो जिक्र बुधंदा हन कंजा नेण ट्रिमदा हन कंजू अखड़ियों ठरंदियूं हन कंजी दिलड़ी ठरी पवंदी आ कंजो ख्याल अल्लाह जे जिक्र दे वरंदो आ मुझे मदीने जे मीर फरमायो ओ फर्श ते अल्लाह जो जिक्र करण वारा तोखे मुबारका फर्श ते तो जिक्र पो शुरू कयो आ तुझे मुकद्दर खे अर्श ते मुझे करीम रब अगे ही उजागर करे छडियो आ अल्लाह हर जगह ते हाजिर नाज़रा चो आहे हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम हर शे जो इल्म रखण वारो आ अव्वल भी आ आखिर भी आ ज़ाहिर भी आ बातिन भी आ हर शे जो इल्म भी रखण वारो आ लेकिन मुझो सुनो करीम रब मदीने जे साईं फरमायो त जदे जिक्र वारन जी महफिल गड थींदी आ अल्लाह जा ज़ाकिर बाना वेहंदा हन गुनाहगार खतादार बदकार मगर जदे जिक्र जे महफिल में वेहंदा हन मुझो अल्लाह मलाइकन के फरमाइंदा ओ फरिश्तो जी मुझा करीम रब जमीन ते सैयद मोहम्मद रमजान शाह जे इन जमीन जे टुकरे ते उन जे दरब उन जे बाजार जे भर में मां अल्लाह जा ज़ाकिर बाना मुझे महबूब जा गुलाम जिक्र जी महफिल सजायो वेठा हन हा मुझा मौला अल्लाह चोदो वनी वनी बुधो वञो वनी दिसो हो छा था चवने थोड़ो थोड़ो तवज्जो कजो मुझा दोस्तो पुछे केर थो गाल्हायो जानी मलाइकन के केर थो मोकले चवे हुक्म केड़ो तो मलाइकन के थे त वञो वञी दिसो छा था चवन छा था घुरन छा था कन मानू केर मोकी दिंदो आ जंहिंखे ख़बर गाल्हायो जंहिंखे ख़बर जवाब दियो जंहिंखे ख़बर न हूंदी आ मानू उहो मोकिलींदो आ रब खे ख़बर आहे या कान्हे गाल्हायो त मां अवां गाल्हाईंदा वञो ऐं क़ुरान पढ़ंदो वञा व असिरु क़ौलकुम अविजहरू बिही
इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर। मुझे सुने करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो अवां ॾाढियां ॻाल्हायो तॾहिं बि तव्हां जो रब ॿुधंदो आहे, अवां होरियां ॻाल्हायो तॾहिं बि तव्हां जो रब ॿुधंदो आहे। ॾाढियां सॼो या होरियां सॼो या रुॻी ख़ामोश थी वेहो, जेको तव्हां दिल में इरादो कंदा आहियो तव्हां जो करीम रब तव्हां जे दिल जे इरादनि खे बि ॼाणंदो आहे। मलाइका त रुॻी ॾिस, मलाइका दिल जो इरादो ॼाणंदा आहिनि? चओ न, दिल जो इरादो केरु ॼाणंदो आहे? चओ हिकु अल्लाह ॼाणंदो, ॿियो ॼाणंदो आहे, ॿियो अल्लाह जे न महबूब खे पंहिंजे कुदरत सां इल्म अता फरमायो, ॿियो महबूब मुस्तफ़ा ॼाणंदो आहे। ऐं वरी उहे बि ॼाणंदा आहिनि जंहिंखे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा निगाहे करम फरमाईंदो आहे। कई मिसाल, लेकिन मां उन मौज़ू खे नथो छेड़िया। त मां अर्ज़ कयो जेको दिलनि जा हाल बि ॼाणे थो उहो मलाइकनि खे छाजे लाइ थो मोकिले। जेकॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अव्हां खे देर न थिए त मां बस क़ुरान जूं आयतूं बि कोन थो पढ़ां, बस मां उलमा जे मौजूदगीअ में रुॻी थोरो हिंट्स ॾेई वञा, इरादो ॾेई वञा। आलम अरवाह जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जॾहिं अंबिया खे फरमायो हो, अंबिया खां वाइदो वरितो हो, वाइदो कयो तव्हां मां मुंहिंजो महबूब जॾहिं बि तव्हां मां जंहिं ज़माने में ईंदो मुंहिंजे महबूब जी मदद बि कंदो, मुंहिंजे महबूब ते ईमान बि आणींदो। तमामु अंबिया जे आलम अरवाह में इक़रार कयो। अल्लाह जे ज़ात फरमायो तव्हां बि शाहिद थियो, मां रब बि शाहिद थो थियां। महबूब मुस्तफ़ा जो अज़मत मुस्तफ़ा जो नंबर ईंदो आहे, अल्लाह अंबिया के गवाह बनाईंदो आहे, अंबिया सां गॾु पंहिंजे कुदरत जे ज़ात के गवाह बनाईंदो आहे। पर जॾहिं मुस्तफ़ा करीम जे ग़ुलामनि जो वारो ईंदो आहे, रब नूरानी अर्शी मलाइकनि खे गवाह बनाईंदो आहे। मुझो बेनियाज़ रब चाहींदो आहे ओ फरिश्तो जी मुझा मौला ॾिसी अचो महफ़िल ख़त्म थी, हिते बि हले पई महफ़िल, हिते बि हले पई, हिते हेड़ियूं मोबाइलियूं खोड़ हलनि पयूं न, जेको न हिते शौक़ीन लाइव हलाईंदो हूंदो ख़बर नाहे घर वेठे केर केर उनखे ॾिसंदो हूंदो। तुझे मोबाइल के लाइव हलाई इहा इंजीनियर जी ठहला, अल्लाह जे मखलूक जी ठहला, पर शर्त आहे इन में ही भी हुजे, ही भी हुजे, ही भी हुजे। तू हिते हलाई सैयद मोहम्मद रमज़ान शाह रहमतुल्लाह अलैह जे दरबार ते, खबर ना है किथे किथे घर वेठे पिया ॾिसन, हे त तुंहिंजी मोबाइल तुंहिंजे हथ में आ, जन के अल्लाह अर्श खां मोकिलियो मलाइकनि खे। जॾहिं न उहे ही लाइव ब्रॉडकास्टिंग हली रही होंदी, हे जॾहिं न लाइव भरे रहा होंदा, दे खबर खुदा जे दरबार में तुझो सब कुछ होंदो या न होंदो। हालांकि जरूरत ना है छो तो अल्लाह मौजूद आ, अल्लाह मौजूद आ, मगर मुझो अल्लाह ड्यूटी लगा रहे हो मलाइकन जी। महफिल खत्म थी, रब चंदो ॾियो खबर थी आयो? हा मौला थी। छा ॾिठव? ज्यादा कुरान पढ़ा मज़ो इंदो या ज्यादा कुरान पढ़ा मज़ो इंदो? अल्लाह जी ज़ात बाबरकात जॾहिं मलाइकनि खां पुछंदो, मलाइको जी मुंहिंजा करी इहो कंहिं ॿुधायो? जो मदीने जे साईं ॿुधायो। कंहिं ॿुधायो? मदीने जे साईं ॿुधायो। मलाइको ॾियो ख़बर? जी मुंहिंजा मौला छा छा ॾिसी आया हो? मुंहिंजा करीम रब के कुंड में प्यारो आहिनि, के पासे ते प्यारो आहिनि, के गुनाह यादि करे प्यारो आहिनि, कंहिंखे ज़िंदगीअ जो अहसासु हुयो। रब चवंदो चवनि छा पिया? मुंहिंजा मौला तुंहिंजो क़ुरान ॿुधंदा विया, हिन दिलि खे मेण कंदा विया, गुनाहनि खे यादि कंदा विया, महबूब मदीने जे मीर जा थोरा मञींदा विया, रोई चवनि पिया मौला
ख्वार हैं, बदकार हैं, डूबे हुए जिल्लत में हैं, कुछ भी हैं लेकिन तेरे महबूब की उम्मत में हैं। ओ मुझा करीम रब साखे माफ कर, या अल्लाह साखे माफ कर। मुझो करीम रब मलाइकन के फरमाइंदो ओ मलाइका जी मौला हाणे मौला थो नाज करे, खालिक थो नाज करे मखलूक ते। आए हाय मैं युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमा। ऐ फरिश्तो याद कयो उन घड़ीअ खे जॾहिं मां अल्लाह इंसान खे पैदा पे फरमायो, पंहिंजो नाइब ज़मीन ते खलीफ़ो पे मोकिलियो। अवां मां अल्लाह जे दरबार में अर्ज कयो मौला हे फसादिया, हे झगड़ालू आ, हे झेड़ा कड़ा। मुंहिंजा दोस्तो क़ुरान करीम ॾे तवज्जो कजो, छो त हे सजण साईं जो फ़कीर जॾहिं अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो आ उन जा ॿई पहलू ॿुधाईंदो आ, त दीन जो पहलू बि निर्वार थिए त दुनिया जो पहलू बि निर्वार थी अचे। मुझे सोने करीम रब क़ुरान करीम में फरमायो अज मलाइकन खे नाज करे तो रब चवे अमा अर्ज कयो मां अल्लाह जे दरबार में मौला हे फसादी थई, हे झगड़ालू थई, हे झेड़ा कर थई, हिन के छो थो पैदा करी। असा जो वेठा हूं तुझे हमदो सनाला। मुझे रब चयो ॾियो ख़बर झगड़ो झेड़ो पिया कन या मां रब खे याद पिया कन। रब कंहिंखां पुछंदो, जवाब ॾियो कंहिंखां पुछंदो। इन जो अॻियो जुमलो ॿुधो, जॾहिं न छो त मलाइकन चयो मौला फसादी खे छो थो पैदा करी, व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक। मौला तुंहिंजी हमदो सना करण लाइ असां जो वेठा आहियूं, लेकिन मुंहिंजो रब चवंदो ॾियो ख़बर छा पिया कनि। मौला झगड़ो कंहिं बि कोन पे कयो। रब चवंदो वरी वञी ॾिसो मुख़्तलिफ़ क़ौमुनि वारा वेठा हा, चोर बि वेठा हा, ॾाढा मुड़स बि वेठा हा, आलिम बि वेठा हा, हाफ़िज़ बि वेठा हा, सैयद बि वेठा हा, बुज़ुर्ग बि वेठा हा, मुअज़्ज़िज़ीन बि वेठा हा, नंढड़ा भी वेठा हा, वडड़ा भी वेठा हा, मुख्तलिफ ज़ातन वारा वेठा हा, मुख्तलिफ ज़ुबानुन वारा वेठा हा। मुझो करीम रब फरमाइंदो ये सभई वेठा हा, हा मौला वेठा हा। कहीं पे के ठूशो हयो न मुझा मौला, कहीं के जा जुंडा पटिया न मुझा मौला, कहीं के ने कुरड़ी अख कर दिठो न मुझा मौला। केहड़ी गाल में मस्त हुया, जवाब दींदा मौला तुझे कुरान बुधण में मस्त हा। मुझा मौला तुझे महबूब जो फरमान बुधण में मस्त हा, तुझो जिक्र बुधण में मस्त हा, तुझो रहमतू बुधण में मस्त हा, तुझी बख्शिश जा ये गीत बुधण में मस्त हा। मुझो बेनियाज रब फरमाइंदो मलाइको पो गवाह बणजी वञो जने अण ॾिठे मां अल्लाह जो खौफ रखी करे मां अल्लाह सां सौदो कयो आ, अण ॾिठे जो अजर भी वॾो हूंदो आ। पढ़ा कुरान, अल्लाह जो कुरान बुधो, अल्लाह जो कुरान बुधो। मुझा दोस्तो मुझे बेनियाज रब खां पुछो था अल्लाह जे कुरान खां, ऐ अल्लाह जा सोना कुरान करीम जरा असा हिन सा गरीबन मिस्कीनन फकीरन के असा सादड़न के इहो भी अल्लाह जे कुरान करीम मां मालूम थी वने त जेके अण ॾिठो अल्लाह सां कुर्ब कंदा हन, जेके अण ॾिठो पंहिंजे रब खां टिजंदा हन, अल्लाह जे दरबार में उन्हनि जी इज्जत केतिरी आ। चओ त कुरान पढ़ा। इन्नल्लज़ीन यख़शौन रब्बहुम बिलग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर। सब चो रब जो कुरान सचो आ, दिल खोले चो रब जो कुरान। आवाज न आयो, आवाज न आयो। चो कुरान सचो आहे बुध शान मुहम्मद जो, कुरान सचो आहे बुध शान मुहम्मद जो। ही जहान मुहम्मद जो, ही जहान मुहम्मद जो, हु जहान मुहम्मद जो। कुरान
सचो आहे बुध शान मुहम्मद जो छो चयुम त क़ुरान सचो आ बुध शान मुहम्मद जो मोमिनन जी मां अम्मा आयशा सिद्दीक़ा सुहणी याद आई आ जह सवालिय के जवाब दिनो आ सवालिय सवाल कयो मोमिनन जी मां मुझे मुस्तफा जे शान जे मुतालिक अव्हां जो कहिड़ो बयान अव्हां जो छा चवणा अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमायो अलहम्द जे अलिफ खां वठी वन्नास जे सीन ताईं सजो क़ुरान मुझे मुस्तफा जो शान जागो था ना मुझा दोस्तों उन सोहणे कुरान करीम जे अंदर अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो इन्नल्लज़ीना यख्शौना रब्बहुम बिल गैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर। अल्लाह ताला फरमायो बेशक उहे माण्हू जन अण डिठे जने अण डिठे मां अल्लाह खां डिगा अण डिठे मां अल्लाह जे अण डिठे मां अल्लाह जे डप में रोना अण डिठे मां अल्लाह जे ज़ात बाबरकात खां खौफ में रहा। कहिड़ो खौफ याद रखो खौफ बिन किस्मन जो होंदो आ हिकिड़ो खौफ होंदो आ को डंडो हणी टंग न भञी विझे ॿियो खौफ होंदो आ को डंडो हणी मथो न फाड़े विझे टियों खौफ होंदो आ नाग न खाए भला न खाए। इहे खौफ केॾी महिल हूंदा आहिनि केॾी महिल न हूंदा आहिनि पर हिकिड़ो ॿियो खौफ आ उन खौफ जो नालो छा है जो उन खौफ जो नालो आ त मता मुंहिंजो यार रुसी न वञे। डंडे जो खौफ जंग में होंदो आ बंदूक जो खौफ जंग में होंदो आ नाग जो खौफ बला जो खौफ जंग में होंदो आ यानी जंग में होंदो त खौफ होंदो पर प्यार जो खौफ अहिड़ी शइ आ जो जिते बि हूंदो आ यार गॾु हूंदो आ डप हूंदो आ त शल सुहिणो रुसी न वञे। मुझे सुने करीम रब कुरान करीम में फरमायो ओ अण डिठो मां अल्लाह सा इश्क करण वारा अण डिठो मां अल्लाह सा प्यार करण वारा पंहिंजे तन्हाई में मां अल्लाह खे रोई सजड़ा करण वारा मां अल्लाह खे याद करण वारा मुझे महबूब जे फरमान ते लबैक चवण वारा रब चवे तो अण डिठो सौदो कयो आ मूं अण खुट तोखे इनाम ॾिनो आ। अण डिठे सौदे जो अण खुट इनाम होंदो आ लहुम मग़फ़िरतुन। अल्लाह फरमाए तो अण डिठो मां अल्लाह सां सौदो करण वारा पहिरो इनाम थई मां रब तोखे मुआफ़ करे छॾियो। मां रब तोखे ॻाल्हाए मां रब तोखे मुआफ़ करे छॾियो। ॻाल्हि ख़त्म न थी बेनियाज़ वाव जो इज़ाफ़ो ॾेई ऐं करे ॻाल्हि खे अलॻि कयो मतां इहो सोची त मुंहिंजा गुनाह माफ़ थी विया न न छो त तो जंहिंसां प्यार कयो आ उहो वक़्त जो बादशाह न पर बादशाहन जो बादशाह आ। उन बेनियाज़ रब जी ज़ात बाबरकात जंहिंजे मिसल कोई ना है जंहिंजे मट कोई ना है जंहिंजो शरीक कोई ना है ओ अल्लाह जॾहिं अता कंदो आ त अहिड़ी कंदो आ जंहिं जहिड़ी को अता बि करे न सघे। मुझे बेनियाज़ रब फरमायो व अजरुन कबीर। अल्लाह जे गुनाह त माफ़ कया मई पर तुंहिंजे लाइ मां अल्लाह ॾाढो वॾो अजर तैयार कयो आहे। कुरान छा अजरुन कबीर वॾो। हाणे मां इते ॻाल्हि खे ख़त्म करे मौज़ूअ ते थो अचां लेकिन हिकिड़े मिंट लाइ ॿुधायां त ख़ुदा जे कलाम जे निस्बत सां वॾो केतिरो वॾो
अकुल कम न कंदो न तुझो कंप्यूटर कम कंदो छो अल्लाह मुझे महबूब के फरमायो मुझा महबूब हिकड़ो दफो ऐलान कर दुनिया के चो मुझा मौला केड़ो हबीब ऐलान कर कुल रब जो कुल महबूब ऐलान कर मौला केड़ो ऐलान करया मताउद दुनिया कलील कुरान ने दिहारियो मताउद दुनिया कलील महबूब ऐलान करिए सजी दुनिया मां अल्लाह जादो थोड़िया ये सतई जमीनू सतई आसमान ए पूरी दुनिया जो निजाम अल्लाह जादो थोड़ो आ रब तो चवे ओ मुखा ड्रिजण वारा ओ मुसा अण डिठो सौदो करण वारा ओ अण डिठो सौदो करण वारा तुझे ला बख्शिश त आहे पर अजर तुझे ला वडो आ यानी ही रूए जमीन थोरिया रब जो अजर वडो आ न जाना तो वडो केतरो आ जो हिकड़ो अल्लाह जाने बि वठी देण वारो महबूब मुस्तफा जा बस इन करे मैंने मौजू के क्लोज कयो इहो जुमलो चईत ओ खणी कुछ वयाकीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी दई मणा मिट्टिया जा खणी कुछ वयाकीन खणी कुछ वयाकीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी दई मणा मिट्टिया जा होया महफिलन जा जेके मोर माण्हू जेके मोर माण्हू वधसू हमें से शहज़ोर माण्हू शहज़ोर माण्हू अज से सुता थई निहार यार अज उहे सबई सुता थई पाए लटड़ा कफन जा लटे आया कांधी दही मणा मिट्टी जा ए मुकाम जी हिक हिक कबर तोखे बुधाए रही आ तो जवानी ते नाज करण वारा निहार त घणा जवान सुता पया हन ओ हुस्न ते नाज करण वारा निहार घणा हसीन तोखां वधीक सुता पया हन ओ जमीनुन ते नाज करण वारा निहार तोखां घणा वडेरा वधीक सुता पया हन ओ कुर्सिन ते नाज करण वारा निहार तोखां वधीक घणा सुता पया हन ओ इल्मई किताबन ते नाज करण वारा निहार तोखां वधीक घणा किताबन वारा सुता पया हन सुता त अण खुट पया हन पर अण खुटन मां वरी छो त गुलाब त करोड़े हुंदा हन पर गुलाब जो गुल सभिनी खां निरालो ऐं निखारो हूंदो आ सुता त करोड़े पया हन पर नालो सैयद मोहम्मद रमजान अली शाह जो छो थो अचे सैयद मोहम्मद मिठल शाह जो छो थो अचे इजाजत ॾियो त इते बि क़ुरान पढ़ी पोइ अॻिते हला छो त अल्लाह जे क़ुरान जो त ॿियो मट ई कोन्हे न मुंहिंजा जानी छो थो उन्हनि जो नालो अचे छो थो उन्हनि जे लाइ प्यार पैदा थिए साईं मौलाना मुफ्ती दिलदार हुसैन चांडीअ जो साईं मोहम्मद मिठल शाह रहमतुल्लाह अलैह जो नालो अवां हड़नी हथ छो खयो राज कहिड़ो आहे अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअल लहुमुर रहमानु वुद्दा मुझे सुने करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो जन ईमान आंदो ऐं जन अमले सालिह कया मां बेनियाज़ रब जे ज़ात बाबरकात उन्हनि जे लाइ वाइदो थो कया त उन्हनि जूं मोहब्बतूं दिलनि में पैदा करे छॾींदुसि काथे मोहब्बतूं पैदा कंदुसि दिलनि में त ही जेका दिलनि में मोहब्बत आ मुंहिंजा सुहिणा
ये पाणी कान थींदिया, ये यार के याद करण सा थींदिया। बिल्कुल सादो जुमलो चवा तो सफ़ा सादो। मानी खा, मानी नथो खावा, छो नथो खाई, दिल नथी चवे। अदा ये दिल नथी चवे, मानी वात सा खाईंदे, हलाईंदे दंद, वींदी मादे में, भरबो पेट। दिल जो मानी तुझे सा केड़ो ताल्लुक आ? दिल जो तुझे मानी सा ताल्लुक केड़ा? चंगो भला पानी पी, दिल नथी चवे। जे का गाल चो दिल न दिल जो तुझे खाधे पीते सा वने छा? तुझे जवाब साबित कयो चवंदे मौलवी तू त चवी तो छा वने, पर तोखे खबर काने का त सरदार का सवा कौम जी केड़ी इज्जत होंदी आ। सरदार आहे त कौम बाहे, सरदार ना आहे त कौम ही ना है। इन दिल के अल्लाह हिन जिस्म जो सरदार बनाए छड़ियो आ। जे दिल आहे टंग भगी तॾहिं बि हलंदो, बाह भगी तॾहिं बि हलंदो, ब्लड प्रेशर हाई थियो तॾहिं बि हलंदो, फालिज थियो तॾहिं बि हलंदो, मिर्गी थी तॾहिं बि हलंदो, हेपाटाइटिस बीमारी थी तॾहिं बि हलंदो, शुगर जो मरीज थियो तॾहिं बि हलंदो। पर जे दिल हलण छॾियो त यार हिकिड़ो सेकंड बि कोन हली सघंदो। हा या न? याने मुआमिलो सॼो छाजो आ? सॼो दिल जो आ न। पोइ जे न उन दिल में यार जी याद अचे वञे त छा था सम्झो? जे उन दिल में यार जी न याद अचे वञे त पोइ छा था सम्झो? जो सम्झो छा वरी छा? बस पोइ चवंदासीं ओ जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम अल्लाह। जह दिल पीता, जह दिल पीता, जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम अल्लाह। जह दिल पीता मस्ती दे विच मुहब जो मिलिया अल्लाहू ओ मस्ती दे विच मुहब जो मिलिया, मस्ती दे विच मुहब जो मिलिया। हस्ती हो हराम। सचर तुझे छाते दिमाग खराब थियो थई? कद्दू वडो सी चईंदो मां मुड़स माण्हू आ, पैसा ॾिसी सम्झींदो मां मुड़स माण्हू आ, सूंह ॾिसी चवी तो मुड़स माण्हू आ। सचल चवे तो न, जवानी इन खे कोन चइबो आ, ताकत इन खे न चइबो आहे, त मिट्टीअ में खाक थी वेंदई। इन दिल खे संभाल, जंहिं दिल में न रब जो ज़िक्र हुजूर जो इश्क अचे वेंदो आ, उहा कॾहिं बि खाक न थींदी आ। ज़मीन में ली नहीं होती, ज़मन मेला नहीं होता। चो ज़मीन मेली नहीं होती, ज़मन मेला नहीं होता। अरे मोहम्मद के गुलामों का सैयद रमजान शाह के कदे खणी आया हो, केर खणी आया हा, कंहिंखे इशारो ॾिनई, कहिड़े हाल में हुयो जवाब ॾियो न, इलाइके जा हो जवाब ॾियो। एड़ा हजार यार जा दीवाना आशिकन सच चयो, अरे मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। मुझा सोना, मुझा मिठड़ा, जे कदे चाही तो सदाई जिया, काई मुश्किल कोने, सदाई जिया दे। चाही तो पाकीज़ा जिंदगी जिया, पाकीज़ा जिंदगी जिया दे, कदे न मरा, कदे भी को न मर दे। छा कर हथ कमकार दे हुजे, रुगी ये दिल हिकड़े यार दे हुजे, बस कुछ भी न कर मुझा जानी। वडा चिल्ला कटण जी जरूरत कान्हे का, बिस्तरा खणी कुल्हन के जख्मी करण जी जरूरत कान्हे का, दर दर ते पिनण जी जरूरत कान्हे का। मुझो यार तो सा गड्डा आए हाय हाय हाय। की मौजू छड्या कुरान जो आयतों वरी वरी आदो वहुव माकुम, उलमा वेठा
अल्लाह तो च वहुव माकुम ऐनमा कुंतुम, वहुव माकुम। वजीफो टक 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 छा थो करी, अल्लाह सां थो मिला, अल्लाह खे थो ॻोल्हियां, के खूह जे पग ते, के मुकाम जे कुंड में। केर सम्झाइण वारो अथसि त बेवकूफ़ ॻोल्हिबो त उन खे आहे जेको विञाइजी वेंदो आहे। अदा ॻोल्हिबो कंहिंखे आहे जेको विञाइजी वेंदो आहे। माफ़ कजो, नाराज़ न थीजो, हिकिड़ी सिंधीअ में कहावत मशहूर आहे त मवालीअ जी त साफ़ो कंध में साफ़ोड़े साफ़ो, इहा हिकिड़ी मशहूर कहावत आहे, पर सच इहो आहे, ॾोह वीचारे मवालीअ जो आहे, पर हक़ीक़त में असां पहिरीं असां सभिनी जो हाल इहो आहे, विञाए पाण खे वेठा हूं, ॻोल्हियूं वरी रब खे था पिया। विञाए पाण खे वेठा हूं, ॻोल्हियूं वरी रब खे था। रब त क़ुरान में थो चए वहुव माकुम, उहो त तव्हां सां गॾु आहे, जेको गॾु आहे उनखे ॻोल्हिबो आहे छा? रब थो चए ऐनमा कुंतुम, ओ भाड़िया रब खे ॻोल्हण वारा, तूं पाण खे ॻोल्ह त तूं काथे आहीं? तुंहिंजो अल्लाह तो नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, उहो त तुंहिंजे साह जे रग खां बि वेझो आहे। कॾहिं सचाईअ सां सॾु करे त ॾिस न, मुझो अल्लाह त अल्लाह रब्बी काबा जो कसम, जन न रुगी अखड़न में लुड़कड़ आणे मुझे मुस्तफा के जो या रसूल अल्लाह उन्जुर हालना। गाल चढ़ी या कया इमाम सअदुद्दीन तफ्तज़ानी, हा हा अल्लाह जे कामिल वटी वली वट पढ़ंदो आ। सअदुद्दीन तफ्तज़ानी जो ज़हन सफ़ा कुंद ज़हना, उस्ताद पढ़ाए बस करे। सअदुद्दीन तफ्तज़ानी खां गाल विसरी वने, उस्ताद पढ़ाए बस करे, गाल याद न थी अचे। एतरे ताईं जो शागिर्द ठूठियूं हणी चवन परे थी, गड्ढ वारो तुंहिंजो दिमाग़ आ, तुंहिंजे करे असांजो सबक अॻिते नथो हले। पोइते थी सअदुद्दीन तफ्तज़ानी खे ईअं ठूठियूं हणंदा हन, पोइते कंदा हन, लेकिन उन जे अंदर में जेको इश्क आ, ओ मुझा मौला डॉक्टरी जी डिग्री नथो घुरा, इंजीनियर जी डिग्री नथो घुरा, मुझा मौला साइंसदान जी डिग्री नथो घुरा, मौला तोखां घुरा थो त तुंहिंजे महबूब मुस्तफा जो दीन थो घुरा। मुझा मौला इल्म घुरा थो त तुंहिंजे हुजूर जी शरीयत थो घुरा, तुंहिंजे महबूब मुस्तफा जो कुर्ब थो घुरा। हे मुझा दोस्त अजीज, हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो थियो जो शागिर्दन हिन खे चयो तो मां जानी नथी छुटे, न पाण तो पढ़ी न असा के तो हलण दी। इन तानन मेहणन तंग कयो, रत जो घर में आयो आ, मानड़ी न थो खाए, मानी किथों वणे। मुझा दोस्त अजीज, अचेरु नहीं अचेरु नहीं अचेरु नहीं, कंहिंखे दाह दिया पंहिंजे दर्दन जी, पंहिंजे सूरन जी, अल्लाह कैसा गाल कया मां कंहिंखे दाह दिया, अल्लाह कैसा गाल कया कंहिंखे दाह दिया। रोई रोई जेॾी महिल ॾिठई त दुनिया सुम्ही पई, मदीने ॾे निहारे चवे थो या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह उन्जुर हालना। बस इन तस्बीह के तो खणे, या रसूल अल्लाह उन्जुर हालना, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह उन्जुर हाली। उन लफ्ज मटायो, या रसूल अल्लाह मुझे हालते नजर करम फरमायो। रड़ियूं कंदे कंदे अख अख सा लगी वई, पुनल पेर पातो। एक किताब लिखियो तन्या दाहू पियो करे, कूकू पियो करे, निंड कान आई, दरड़ो खड़कियो, दिल में ख्याल कई त को दोस्त आयो आ, चवे तो अज मुखे छडे दे, अज मुखे कुछ न खपे। वरी दर खड़कियो, चवे तो चयम त मुखे छडे दे, मुखे कुछ न खपे। जेडी मल टियों दफो दर खड़कियो, हिय जो निहारे त यार साम्हूं आयो आ। लेकिन मजबूत रवायत इहा त निंडड़ीअ में पयो आ, मुझो महबूब मुस्तफा अबू बकर उमर उस्मान अलीउल मुर्तजा शेर खुदा सां गॾु पहुची वियो। सअदुद्दीन मुझा आका सदको वञा, मुझा आका सदको, रोई छो थो? हुजूर छा फरमायो?
जवाब ने मुझे मुस्तफा छा फरमायो रोई छो थो दाह करे चवे थो आका तो महबूब सा प्यारा तुझे दीन सा प्यारा तुझे दीन जो आलिम थियण थो चाहियां मूं में सलाहियत कान्हे का मुझा करीम आका तानन मेहनन मजबूर कयो आ मुझे करीम मुस्तफा पंहिंजो पाक हथड़ो ही जो घुमायो आ ही कदमन ते किरण जी कोशिश तो करे अखियूं खुली वयूं ॾिसे त सॼो घर मुश्क ऐं अंबर वांगुरु खुशबूअ जे हुबकार सां थी वियो आ। हाय हाय इहो सहाबा जो अकीदो आ। ओ जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो हो जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो हो ॼण खतूरी जाके मणा हारे हलंदो हो ॼण खतूरी जाके मणा हारे हलंदो हो। मां अॻिते वधा यार मंज़िल ॾाढी कुशादी आहे मुंहिंजे करीम आका जे ग़ुलाम ते निगाह थी वई मुंहिंजे हुज़ूर जो हथड़ो लॻी वियो मुंहिंजे करीम आका जो कुर्ब थी वियो होॾां मुंहिंजे भिट ते वेहण वारे लतीफ़ बि दाह कई चवे तो जा जा नाही ज़रूर अदा ता नागे तबीब को जा जाना है जरूर ता ना है तबीब को अदा दिल जार जुसे सुरियो सूर तक करे वेजवर पयो सुने भिट ते रहण वारे सिंध जे सुने शायर चयो आ ओ मुंहिंजा यार दिल जा कन खोले ॿुधो भिटाई घोट सुने फरमायो आ दर्द पहिरियों ही थींदो आ दवा पो मिलंदी आ जैसे डाठ जो सूर न थींदी तेसी गोरी कान मिलंदे जैसी मथे जो सूर न थींदे तेसी गोरी कान मिलंदे डाठ जो सूर थींदे त पढ़ण वारे जी भी खबर पने फलाणो मुल्ला पढ़ंदो आ मथे जो सूर फलाणो मुल्ला पढ़ंदो आ दर्द थींदो आ दवा मिलंदी आ लतीफ़ फरमाए तो दुनिया जो दर्द थे दुनिया जी दवा मिले यार जे इश्क जो दर्द थे मदीने जो मन ठार मिले जेकॾहिं हिन जिस्म में साईं सिकंदरी इरफान अली जेकॾहिं हिन जिस्म जे अंदर दर्द थे त दवा फौरन मिली वञे पर जे दिल में दर्द थे इश्क मुस्तफा जो तो हुजूर मिले या न मिले याद रख तवज्जो कर कोई कैद कोने त दर्द रखण ला मौलवी हुजण जरूरी है न न मता भुलजी पवी दर्द रखण ला सैयद हुजण जरूरी है न न दर्द हुजण ला ही हुजण कुछ भी जरूरी कोने दर्द रखण ला सिर्फ हिन दिल जो हुजण जरूरी है जेका मुझे रब सभिनी खे ॾिनी आ चोर खे भी दिल ॾिनी आ भागे खे भी दिल ॾिनी आ अमीर खे भी ॾिनी आ गरीब खे भी ॾिनी आ गुनाहगार खे भी ॾिनी आ नेकोकार खे भी ॾिनी आ बस रुगी मुंहिंजा यार तू हिन दिल के सिधो कर हथ कमकार ॾे वरी चवां तो हीअ दिल हिकिड़े बस अर्ज पे कयो मुंहिंजा दोस्तों मुआफ़ कजो गाल तवील न थी वञे साइदुद्दीन तफ्तज़ानी जे मथा कुर्ब थी वयो महबूब जो मेलो थी वयो यार जो मेलो थे बाकी छा था समझो आखे ईद थी वे कॾहिं आखे यार मिले जॾहिं यार मिले कॾहिं आखे सिक हुए जॾहिं मां ढुक भरे छड़िया मुझा दोस्तों मुखे मौजू ते मोटी अचणो आ सदुद्दीन तफ्तज़ानी हाने महबूबन करीमन त खैर सा कुर्ब करे हलिया वया सब किताब याद थिया सब किताब याद थिया इंतजार तो पियो करे त केडी मल थियो सिज उभरे केडी मल थी फजर थे जिए जो सिज उभरियो जिए जो फजर जो टाइम थियो उस्ताद आया शागिर्दन ठूठियूं हण शुरू कयूं अची वयो बदबख्त अची वयो सदुद्दीन गड्ढा जो लफ्ज अचो कुंद ज़हन वारो अची वयो हुअ रोंदो आ अॼु मुरकी रहियो आ हुअ रोंदो आ अॼु जवाब दे अॼु आए हाय हाय
पी वियुसि शहर पी वयुसि छो त वक्त महदूद आ मुंहिंजा दोस्तो मूंखे मंज़िल जी तरफ़ रवानो थियणो आहे। अॼु सदुद्दीन मुर्की रहियो आहे। जीअं उस्ताद आयो उस्ताद सुणे अची अञा इबारत शुरू कई। अञा उस्ताद इबारत अध में पहुंचाई सदुद्दीन मथे चीच खई। शागिर्दन चयसि हेठि थी असांखे ॿुधण दे। उस्ताद निहारण लगो सदुद्दीन छा थो चवी कि बिला इजाजत दियो त अगते मां पढ़ा। हाँ तू पढ़ी इजाजत मिले इजाजत बेअद शागिर्द बेअदब न थींदो आहे कि बिला इजाजत मिले त अगते मां पढ़ा। पाण फरमायूं त पढ़। सदुद्दीन अॼु ईअं पियो पढ़े। सदुद्दीन अॼु ईअं पियो पढ़े जीअं भलोड़ो हाफ़िज़ क़ुरान जो रमज़ान में रब जो क़ुरान पढ़ी ॿुधाईंदो आहे। उस्ताद निहारे रहियो आहे। शागिर्द निहारे रहिया आहिनि। वरी उस्ताद बि इबारत खणे। सदुद्दीन तफ्तज़ानी चीच खणे। हिकिड़ो दफ़ो ॿियो दफ़ो टियों दफ़ो लेकिन उस्ताद किताबड़ो बंदि करे छातीअ सां लाइ चए ओ सदुद्दीन मुंहिंजे अखियुनि जो धोखो आहे या क़यामत जो मंज़र मुंहिंजे अखियुनि जे आॾो आहे। चवे तो मुझा साईं न की तव्हांजे अखियुनि जो धोखो आहे न की क़यामत अची वई आहे। चई ही सभु कुझु छा आहे। चई मुंहिंजो यार आयो आहे जंहिं ग़ुलाम खे रंगड़ो लायो आहे। कखड़नि में कॾहिं ईंदे अखिड़ियुनि में ॾियईं जायूं महबूब तुझे लाही जुबान ते रुगी वायूं। बहरहाल मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ मां ॻाल्हि खे खुटाए मां मौज़ूअ ते अचां। बस साॻी ॻाल्हि इते हिकिड़े हंधि ख़तम कयमि। कहिड़ी इन दिलि में दर्द पैदा कर दवा पाण ई मिलंदई। ॻाल्हि सम्झी विया हो त मां अॻिते हलां। दर्द पैदा कर न डुक कहे तावीज़न वारे ॾे। न वञी पंहिंजा कारा बकर खपा न वञी पंहिंजूं कारियूं कुकड़ियूं विञाए कुझु बि न कर। सभु कुझु तो में आहे हिते पियो थई ओ हिन खॿे पासे दिलि में। बस रुगी तूं अखियूं बूटे रोई त ॾिस न रोई त ॾिस न ख़ुदा जो कसम रोई त ॾिस। मदीने जो साईं थो फरमाए मम बकी मिन ख़शियतिल्लाह हता यऊदल लबन फी ज़र कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। हुज़ूर फरमायो दुधल खीर वापस थी सके तो मां मुस्तफा जे गुलाम जो अख मां निकतल गोढ़ो ज़ाया नथो थी सके। रोंदा आहियूं कॾहिं अम्मा ला कॾहिं बाबे ला कॾहिं दोस्त ला कॾहिं बकरीअ ला कॾहिं ठिकरीअ ला कॾहिं ॿियनि ला छा ला थो रे रोइणो अथई त हिकु यार जे लाइ रोई ॾिस उन यार सां पेच पाए ॾिस। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।